देगड़ा वियामंदा त मरंदा बि। दोस्तो हिकिड़े हमरा पाड़े वारे खां हिकु ॾींहं जे लाइ देगड़ो घुरियो। चयईं अदा अॼु महिमान आया आहिनि, बोड़ रंधण जे लाइ देगड़ो खपे। पाड़े वारे जो अॻे आज़मायल न हो, तंहिं करे ड्रिजंदे ड्रिजंदे जिस्त जो अधो राणो देगड़ो आणे ॾिनईंसि ऐं पारत कंदे चयईंसि त अदा देगड़े मोटाइण जी पारत हुजई। असां वटि अड़ीअ उधीअ इहो ई हिकिड़ो देगड़ो आहे, जीअं ई उकलाए वांदो करी त मोटाइण जी सुतत महिरबानी कजांइ। चयईं अदा तूं घबराए न, पाड़े जा आहियूं, ईअं को थोरी थींदो आहे। ॿिए ॾींहुं देगड़ो वापसि करण आयो त मंझसि जिस्त जी नंढड़ी देगड़ी बि विझो खयूं आयो। नंढड़ी देगड़ी ॾिसी मालिक चयोसि त अदा हीअ नंढड़ी देगड़ी त मूं कान ॾिनी हुई। चयईं हा अदा तो त वाकई न ॾिनी हुई, पर राति तो वारो देगड़ो असां वटि वियामी पियो ऐं इहा देगड़ी ॼणे विधाई। पराई शइ असां काॾे कंदासीं, हूअं बि बच्चो माउ खां सवाइ रही न सघंदो, तंहिं करे पंहिंजी अमानत संभाले वठो। कुझु ॾींहंनि खां पोइ वरी अची सवाल कयईंसि त अदा अॼु वरी महिमान अची कड़किया आहिनि, देगड़ो खपे, माफ़ बि कजो, अव्हां खे सदाईं तकलीफ़ था ॾींदा रहूं। चयईं न साईं, तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे। पाड़े वारे मुरवत ॾिसंदे चयुसि त अदा खोड़ देगड़ा घणा खपनि छा? चयईं अदा वॾा हुजनि त 2 काफ़ी आहिनि, नंढा हुजनि त पोइ 4-5 काफ़ी थींदा। मथां लांग रखंदे चयईंसि त जेकॾहिं तकलीफ़ सम्झो त पोइ ज़रूरी नाहे। चयईं न साईं, पाड़े में छाजी तकलीफ़ आहे, हिक ॿिए में पाड़े पतीअ जे करे कमकार पया पवंदा आहिनि। अॼु तव्हांजो सुभाणे असांजो कमु पइजी सघे थो, तव्हां हिते ई तरसो, मां बीठे पेर थो मोटां। तकड़ो घर वियो ऐं 4-5 ठाहूका ट्रामे जा देगड़ा खणी आणे ॾिनईंसि। 2-3 ॾींहंनि गुज़रण खां पोइ न देगड़ा न बचा मिलिया त मालिक खे उणतुण थी पई। पाड़े वारे वटि लंघी वियो ऐं पुछाईंसि त अदा देगड़ा न मोटिया? दिलि में चयमि तव्हांखे यादगिरी ॾियारियां। चयईं हा अदा बिल्कुलु यादि आहिनि, मां पाण आयुसि पई अव्हां खे ॿुधाइण, अव्हां आजायो तकलीफ़ कई। बूथ भेलो कंदे चयईंसि दरअसल छाहे जो अव्हां वारा समूरा देगड़ा अॻिए राति मरी विया, मूंखे थॾे ते ई दफ़नाए छॾियो। देगड़नि जे मालिक हैरान थींदे चयुसि त अदा कहिड़ियूं चरियनि वारियूं ॻाल्हियूं पियो करीं, देगड़ा बि मरंदा आहिनि छा? मालिक ते ॾाॾर कंदे चवण लॻो त अदा तूं बि को सादो थो ॾिसजी, देगड़ा वियामंदा त मरंदा बि, मतिलबु बेउसूली फ़ाइदे वक़्तु नज़र न ईंदी, नुक़सान वक़्तु नज़र ईंदी आहे। ऐं चवंदा आहिनि त जिते लोभी हुजनि उते ठोगी बुख न मरनि, लोभीअ संदे राज में ठोगी मरे न बुख। दोस्तो उमेद कजे थी त हीअ वीडियो बि अव्हां खे ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि यारनि सां शेयर बि ज़रूरु कंदव। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान कादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।